तहरीक इंसाफ जे सदर चौधरी परवेज़ इलाही जे घर में पुलिस ऑपरेशन खिलाफ अदालत सां राब्तो थियो आहे। पुलिस ऑपरेशन खिलाफ परवेज़ इलाही जे पुट रासिख इलाही लाहौर हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई। पंजाब हुकूमत एंटी करप्शन IG पंजाब के धुर बणायो वियो आहे। दरख्वास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो वियो आहे त अदालत एंटी करप्शन जे केस में परवेज़ इलाही जे 6 मई ताईं ज़मानत मंज़ूर कई हुई, तंहिं करे घर ते छापो गैर क़ानूनी ऐं बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे। दरख्वास्त में वधीक चयो वियो आहे त हिन केस खां सवाइ जेकॾहिं का FIR दाख़िल आहे त अदालत जे आॾो पेश कई वञे। दरख्वास्त में इस्तदा कई वई त अदालत ज़हूर इलाही रोड क्लियर करण जो हुकुम ॾिए ऐं पुलिस खे परे थियण जी हिदायत जारी करे, जॾहिं त अदालत हिफ़ाज़ती ज़मानत जो मुदो मुकमल थियण ताईं परवेज़ इलाही जी गिरफ़्तारी रोकण जो हुकुम ॾिए। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿी हवा सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। तहरीक इंसाफ जे सदर चौधरी परवेज़ इलाही जे घर में पुलिस ऑपरेशन खिलाफ अदालत सां राब्तो कयो। पुलिस ऑपरेशन खिलाफ परवेज़ इलाही जे पुट रासिख इलाही लाहौर हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई आहे। पंजाब हुकूमत एंटी करप्शन ऐं IG पंजाब खे धुर बणायो वियो आहे। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त अदालत एंटी करप्शन जे केस में परवेज़ इलाही जे 6 मई ताईं ज़मानत मंज़ूर कई हुई, तंहिं करे घर ते छापो गैर क़ानूनी ऐं बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे।